नारंगियूं सियारे जी मौसम जो तमामु बहितरीन मेवो आहिनि। उन्हनि में विटामिन सी जो जजो मिक़दार हुजे थो, जंहिंजे करे उहे पेट जी अंदरी तोड़े चमड़ी ऐं चहिरे जी सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि। नारंगियूं खाइण सां न रुॻो जिस्म में पाणियठ वधंदो आहे ऐं वज़न में घटिताई ईंदी आहे, पर मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि खां बि तहफ़ुज़ मिले थो। नारंगियुनि में एंटीऑक्सीडेंट्स हुजण करे उन्हनि जो इस्तेमालु घुंज पवण ऐं चमड़ीअ जी बीमारियुनि खां बचाईंदो आहे। नारंगियूं वॾे अरसे ताईं जुवान रखण लाइ बहितरीन खुराक आहे। केतिरनि ई माण्हुनि खे हथ पेर सुन्न थियण जा मसइला हूंदा आहिनि, जन लाइ बि नारंगियुनि जो इस्तेमालु तमामु काराइतो साबित थींदो आहे। वॾी उमिरि जे माण्हुनि खे 3 महीननि ताईं रोज़ानी जे बुनियादनि ते हिकु गिलास नारंगियुनि जो जूस ज़रूर पीअणु घुर्जे। इन सां न रुॻो हथ पेर सुन्न थियण जा मसइला हल करे सघजनि था, पर जिस्म में रत जी खोट बि ख़तम थी वेंदी। नारंगियुनि खे मुदाफ़ियती निज़ाम लाइ नेमत सम्झियो वेंदो आहे। नारंगियूं खाइण सां मादे ऐं हाज़मे जा मसइला हल थींदा आहिनि, जॾहिं त आंडनि जी सिहत बि बहितर रहंदी आहे। तंहिं बावजूद बि ग़लति वक़्त ते नारंगियुनि जो इस्तेमालु वाईअ जो सबबु बणिजी सघे थो, छो त खटे ज़ाइके जे करे उहे ख़ासि करे राति जे वक़्तु इस्तेमालु करण खां पासो कयो वञे। इन सां वॾी उमिरि जे माण्हुनि खे आर्ज़ी तौर ते जोड़नि में सूर बि पइजी सघे थो। नारंगियुनि जो सभ खां बहितरीन इस्तेमालु नेराने हूंदो आहे।